छॾियो। संदसि वधीक चवणो हो त सिंध हिकु सूबो न पर हिकु तारीख़ तहज़ीब ऐं ज़िंदा एहसास आहे। इहो न विसारणु घुर्जे त सिंध मुख़्तलिफ़ मसइलनि नाइंसाफ़िन ऐं इस्तेसाल खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध जे वसीलनि ऐं पाणीअ ते कब्ज़ो आहे। नौजवान बेरोज़गार आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु आहे त सिंध जे अवाम खे पंहिंजे हक़नि लाइ जमहूरी ऐं आइनी दायरे में रहंदे आवाज़ उथारणो पवंदो। करप्शन, अकरबा परवरी ऐं अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल ख़िलाफ़ जिदोजहद करणी पवंदी। सिंधी डायस्पोरा कॉन्फ्रेंस इन जिदोजहद में निहायत अहम किरदार अदा करे सघे थी। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु आहे त परॾे में रहंदड़ धरती धणी मुल्क ऐं क़ौम जी सुञाणप तहज़ीब ऐं जिदोजहद जा नुमाइंदा आहिनि। लंडन में साना पारां कोठायल सिंधी डायस्पोरा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त परॾे में रहंदड़नि महिनत सां दुनिया में पंहिंजो मक़ाम ठाहियो आहे पर पंहिंजी धरतीअ सां मोहबत करणु कॾहिं बि न आहे छॾियो।